सवाल अहमद शाह अब्दालीअ जॾहिं सिंध ते ॿियो भेरो हमलो कयो त शाह साहब केतिरनि सालनि जो हो? जवाब, उन हमले खां शाह साहब हिन दुनिया मां बुरको मटाए चुको हो। सवाल, शाह साहब जे ॾींहनि में सिंध जी सालियानी उपत अटकल केतिरी थींदी हुई? जवाब, अटकल 80 लख रुपया। सवाल, शाह साहब जे दौर 1739 में मियां नूर मोहम्मद कलोड़े नादर शाह खे केतिरो सालियानो ख़िराक ॾिनो? जवाब, 21 लख रुपया। सवाल, शाह साहब जे दौर में कराची बंदर मां अटकल सालियानी उपत केतिरी थींदी हुई? जवाब, 6,16,000 रुपया। सवाल, जॾहिं नादर शाह हेरात ते कब्ज़ो कयो त शाह साहब जी उमिरि केतिरी हुई? जवाब, 48 साल। सवाल, जंहिं वक़्तु नादर शाह सुल्तान अशरफ गलोईअ खां ईरान आज़ाद करायो त उन वक़्तु शाह साहब जी उमिरि केतिरी हुई? जवाब, 33 साल। सवाल, जॾहिं नादर शाह काबुल ते कब्ज़ो कयो त उन वक़्तु शाह साहब केतिरनि सालनि जो हो? जवाब, 36 सालनि जो। सवाल, शाह साहब जे दौर में सिंधी माण्हुनि जा आम धंधा कहिड़ा हुआ? जवाब, हारको, माल चाढ़ण, मच्छी मारण, तुंबारको कम करण, चरखो हलाइण। सवाल, शाह साईं जे दौर में कहिड़ो शाही रस्तो हैदराबाद खां दिल्लीअ ताईं वेंदो हो? जवाब, रावरी नाले रस्तो। सवाल, शाह साहब जे वफ़ात खां केतिरा साल पोइ अहमद शाह अब्दाली देरा जात जो इलाइक़ो मियां गुलाम शाह करोड़े जे हवाले कयो? जवाब, वफ़ात खां 10 साल पोइ। सवाल, शाह जे ॾींहनि में ठटे ऐं उन जे भरपासे में केतिरा हज़ार कोरी कपिड़े उणण ऐं रंग साज़ीअ जो कमु कंदा हुआ? जवाब, 20,000। सवाल, शाह साहब जे ॾींहनि में ठटे ऐं उन जे भरपासे में केतिरा इस्लामी मदरसा हुआ? जवाब, 400 मदरसा। सवाल, जंहिं वक़्तु नूर मोहम्मद कलोड़े खे खुदायार जो लक़ब मिलियो उन वक़्तु शाह साईं जी उमिरि केतिरी हुई? जवाब, 33 साल। सवाल, शाह साईं जे दौर में सिंध सां कहिड़नि मुल्कनि जा वापारी तालुकात हुआ? जवाब, सलून, बंगाल, हिंदुस्तान, चीन ऐं अरब दुनिया सां। सवाल, लाखियो लतीफ़ बड्डाम जे कहिड़नि बुज़ुर्गनि जे मज़ारनि ते फातिह ख़्वानी करे पोइ पुराण जो खाॿो कप वठी समा नगर जे खंडनि में पहुतो? जवाब, झुॾे फ़कीर, खाकी पीर ऐं फुल फ़कीर जे मज़ारनि ते। सवाल, लतीफ़ साईं जे दौर में कहिड़ी औरत ठटे जे दबीर मस्जिद जहिड़ी हिकु मस्जिद जोड़ाई? जवाब, माई ॼमा। सवाल, शाह साहब जे दौर में पुराण नदीअ जा कहिड़ा पतन मशहूर हुआ? जवाब, कावड़ जो पतन, काक जो पतन, झलोई, वाघरेजी ऐं उभारे जो पतन। सवाल, शाह साईं जे दौर में बदीन जी सरज़मीन खे कहिड़े नाले सां सॾियो वेंदो हो? जवाब, चिकाण। सवाल, शाह साहब खे सिंध जे कहिड़े शहर सां ख़ासि लॻाउ हो? जवाब, बदीन शहर।